अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं तव्हांजो होस्ट अब्बास अली लाशारी अॼु तव्हांजी ख़िदमत में हिकु तबसरो खणी आया आहियूं किताब जो। किताब जो नालो आहे दानिशमंदी जी तारीख़, जेको लिखियलु आहे तैमूर रहमान जो। डॉक्टर तैमूर रहमान ऐं जो सिंधीकार आहे, सिंधी में तर्जुमो कयो अथसि राजा अल्ताफ़। ये किताब मुर्ख पब्लिकेशन कराची पारां दिसंबर 2023 में छापियो वियो हो ऐं टोटल 181 सिफ़हनि ऐं 3 बाबनि ते मुश्तमिल आहे। पहिरें भाङे में सुकरात खां अॻु जो फ़लसफ़ो, ॿिए भाङे में सुकरात ऐं संदसि दौर जो फ़लसफ़ो, भाङे 3 में हेलेनिस्टिक फ़लसफ़ो, जंहिंमें फ़लसफ़े खे पढ़ण जा 3 तरीक़ा ॿुधाया विया आहिनि। नंबर 1 मौज़ूआती अभ्यास। हिन में माबद, तिबियाती, अख़लाक़ियात, जमालियात, इल्मियात वग़ैरह पढ़ंदा आहियूं। हिन में अहम सवाल हीअ अचनि था त वजूद छा आहे, हक़ीक़त जो वजूद छा आहे ऐं उनजी हक़ीक़त छा आहे। मादियत पसंदी, ख़याल परस्ती, अक़लियत पसंदी, तशकीक पसंदी वग़ैरह छा आहे। अख़लाक़ियात ऐं उनजा मयार कहिड़ा आहिनि। क़ुव्वत इरादी छा आहे ऐं जबरियत पसंदी छा आहे। इंसान जी कुदरत छा आहे, ज़िंदगी जो मक़सद छा आहे, रियासत जो मक़सद वग़ैरह वग़ैरह। नंबर 2 में तरीक़ियाती अभ्यास। हिन जे अभ्यास में अचे थो मुतनज तरीक़ो छा आहे ऐं इस्तक़राई तरीक़ो छा आहे, जिते हिक पासे अफ़लातून ऐं ॿिए पासे अरस्तू आहे। नंबर 3 तरतीबात तारीख़ी अभ्यास। असां तारीख़ न पढ़ंदासूं त फ़लसफ़ो सम्झ में न ईंदो। उहो ईअं थींदो त असांखे फिल्म खे विच मां ॾिसूं त उनजी कहाणी सम्झ में न ईंदी। उन तारीख़ खे शुरूआत खां सम्झण पढ़ण सां ख़बर पवंदी आहे फ़लसफ़े में अॻ में कहिड़ा हुआ ऐं कहिड़ो फ़लसफ़ो हो ऐं छा ते हो। फ़लसफ़े जी तारीख़ जा 3 अहम मरकज़ आहिनि: चीनी फ़लसफ़ो, हिंदुस्तानी फ़लसफ़ो, मग़रबी फ़लसफ़ो, जंहिंमें रोम, यमन, ईसाई इस्लामी ऐं जदीद फ़लसफ़ो शामिल आहे। हर फ़लसफ़े खे पंहिंजी तारीख़ी तनाज़ुर में सम्झण जी ज़रूरत आहे। तारीख़ी तनाज़ुर खां ॿाहिरि निकिरी वियासीं त फ़लसफ़ो सम्झ में न ईंदो। हर सवाल जी अहमियत खे ॾिसण लाइ तारीख़ी पस मंज़र जी ज़रूरत आहे। क़दीम यूनानी इब्तिदाई दौर लॻभॻि 800 क़ब्ल मसीह में पहिरियों दफ़ो यूनानी शाइर होमर ऐं हेसियड जो कमु मिले थो, जंहिंखे क़दीम यूनानी इब्तिदाई दौर चयो वञे थो। जंहिंखां पोइ क़दीम यूनानी तारीख़ खे बुनियादी 4 हिसनि में विरहायो। नंबर 1 यूनानी क़दीम ऊंदाहो दौर 1200 क़ब्ल मसीह खां 800 क़ब्ल मसीह ताईं जारी रहियो। हिन दौर खे क़दीम ऊंदाहो दौर उन करे चयो वञे थो त हिन दौर में का बि लिखत में तारीख़ न मिली। 500 क़ब्ल मसीह खां 323 क़ब्ल मसीह सिकंदर आज़म मौत जी तारीख़ जो ॾींहुं, जितां नए दौर जी शुरूआत थिए थी, जंहिंखे क्लासिकल दौर चयो वञे थो। हिन दौर में माण्हूअ जो को बि मज़हब में न हो, छाकाणि त माण्हू मुख़्तलिफ़ देवताउनि जी पूॼा कंदा हुआ। उन करे मज़हबी रियासत ठाहिण मुमकिन न हुई। अक्सर माण्हू विरहंदा रहंदा हुआ। हिते 2 रियासतूं अहम हुयूं: एथेंस ऐं स्पार्टा रियासतूं, जंहिंजो रियासती ढांचो ग़ुलामदारी निज़ाम ते बणायो वियो हो। माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रखियो वियो हो। उन्हनि खे 3 समाजी तबक़नि में विरहायो आहे। नंबर 1 अशराफिया, अमीर माण्हुनि जो हल्को। अशराफिया या अमीर माण्हुनि जो तबिक़ो, जंहिंखे ग़ुलाम जो आका सॾियो वेंदो हो। नंबर 2 आज़ाद या शहरी तबिक़ो। हीउ तबिक़ो न पाण ग़ुलाम हूंदा आहिनि, न ई पाण खे ग़ुलाम रखंदा हुआ। स्पार्टा ऐं एथेंस रियासत जी अशराफिया ऐं अवाम जे विच में समझौतो हो, जंहिंखे जमहूरियत चवंदा आहिनि। बर्ट्रैंड रसल लिखे थो त अशराफिया जे औरतुनि ऐं ॿारनि खे आज़ाद शहरी क़त्ल करे छॾींदा हुआ। बदिले में अशराफिया उन्हनि जे अॻुवाणनि खे शहर जे चौकनि ते
ज़िंदा साड़े छॾींदी हुई। नंबर 3 ग़ुलाम तबिको। हिन तबिके जो रियासत जी हुकूमत में को बि अमल न हो। हू अशराफिया या अमीर तबिको उन्हनि खे नफ़रत जे नज़र सां ॾिसंदा हुआ। सुकरात जे अॻु जे फ़लसफ़नि खे बि 3 हिसनि में विरहाए सघिजे थो। नंबर 1 बानी, नंबर 2 एतराज़ कंदड़ ललकारींदड़, नंबर 3 तरकीब कंदड़ तालीफ़ कंदड़। पहिरीं बानी हुआ, ॿिया उहे जेके तनक़ीद कंदा हुआ, ऐं टियां जेके तनक़ीद ऐं अॻु वारे फ़लसफ़े खे गॾाए नवां जवाब तलाश कंदड़, जिन खे चयो वञे थो। मलेशियाई मकतब फ़िक्र थालिस ही तारीख़ जो पहिरियों फ़लसफ़ी चयो वञे थो। हिन चयो हर शइ मिटी मां निकिरे थी ऐं मिटीअ में वञे थी। हर जाइ ते इंसान खे ख़ूदबीनीअ सां जानदार मिलनि था। थालिस हिकु फितरती फ़लसफ़ी आहे ऐं पहिरियों साइंसदान बि चई सघिजे थो। हिन पंहिंजे ज़माने में माइलितिस उहो शहर जितां फ़लसफ़नि जी शुरूआति थी, जेको अॼु तुर्की जो शहर आहे। उनखे मालेशियाई स्कूल बि चइजे थो। उन शहर जे माण्हुनि सां सिज गिरण जी पेशन गोई कई। थालिस रियाज़ीदान हो। हिन काफ़ी अहिड़ियूं ईजादूं कयूं जेके सच साबित थियूं। हिन ट्रिकुंडे जे लाइ पिणु चयो त हमेशह 90 दर्जे ते थींदो। मिस्री एहराम जी ऊचाई मापण जी ॼाण ॾिनी। थालिस चयो त जेके चुरी पुरी सघनि थियूं उन्हनि में रूह शामिल आहे। हिन ज़िलज़िले जो सबबु देवताउनि जी नाराज़गी ॿुधाए थो। फैसागोरस ही मालितिस जे वेझो आहे, पर उते न रहियो। के चवनि था मिस्र वियो, इंडिया वियो, पर इटली अची रहियो। हिन जेका लिखत लिखी तमामु थोरी मिले थी। हिन पंहिंजो मकतब स्कूल ठाहियो, इश्तराकी उसूलनि ते हो, पर पढ़ी सिर्फ़ अशराफिया जा ॿार सघनि था। हिन मकतब में शागिर्दनि खे 2 हिसनि में विरहायो वियो, हिकु सिखंदड़, ॿिया ॿुधंदड़। मकतब जी ख़ूबसूरत ॻाल्हि हीअ त छोकिरियूं बि शामिल हुयूं। असां थालिसिस, एनाक्सीमांदर, एनेक्सीमेंस, फैसागोरस ऐं हेराक्लिटस सभिनी खे ॾिठो। सभिनी गॾियल शइ ॾिठी। उहा ही हुई त के बुनियादी उसूल ऐं क़ानून आहिनि जिन जे नतीजे में पूरी काइनात हली रही आहे। सुकरात जो फ़लसफ़ो। सुकरात चयो त शक जो बुनियाद आहे, मतलब सुकरात चयो त शक सच जो बुनियाद आहे, मतलब तव्हांजो शक ऐं सवाल करण ई तव्हांखे सचाई जे रस्ते तरफ़ वठी वेंदो। अफलातून जमहूरियत जो सख़्तु मुख़ालिफ़ हो। हिन चयो त सुकरात जहिड़े अज़ीम इंसान खे जमहूरियत हिकु आम माण्हू बराबरि बणाए ज़हर ॾिनो। हेलेनिस्टिक दौर जो फ़लसफ़ो। माना यूनानी तहज़ीब, ॿोली, फ़लसफ़े ऐं सक़ाफ़त जो फैलाव जो दौर। हिन दौर खे आख़िरी दौर मतलब सिकंदर आज़म जी मौत खां पोइ जो दौर 323 क़ब्ल मसीह खां 14.6 क़ब्ल मसीह ताईं रुखाए पसंद, रवाकियत पसंद, बेइतिकादियत पसंद, एपिक्यूरियाई ऐं न्यू अफ़लातूनी शामिल आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी किताब पढ़ो ऐं हिन किताब जे बारे में तफ़सील सां तव्हांखे ॼाण मिलंदी जॾहिं तव्हां हिन खे पढ़ंदव। तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हांजो होस्ट अब्बास लाशारी।